नाज़रीन जैसा हींअर मौजूद आहियूं न्यू चौर में जिते ये निटण उस के अंदर नंढड़ा मासूम ॿारड़ा तव्हां ॾिसी सघो था। छो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन प्राइमरी स्कूल में वक़्तनि ब वक़्तनि जेके मसइला दरपेश अचनि पिया उन्हनि जे मुतालिक़ हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जेको आऊं ॻाल्हाइनि बिल्कुलु सच ॻाल्हाइनि। तक़रीबन असांखे 1.5 साल थिया आहिनि। तंहिंखां पोइ जुमन नालो आहे रुकन सुमरो न दरी छॾी आहे न दरवाज़ो छॾियो आहे न लेंटियर छॾियो। लेंटियर जे हेठे पासे टोड़े हुन में लोह जेको कढियो पाणी जी जेका टांकी आहे उनजे मथे छित टोड़े उहो लोह खणी वञो। हुन खां पोइ असां सभिनी वटि वियासीं। सरदार शाह वटि वियासीं, सरफराज शाह वटि वियासीं। असां SP साहिब खे बि दरख़्वास्त ॾिनी, असांजे बाला ऑफिसर DO साहिब खे बि असां दरख़्वास्त ॾिनी आहे। असांजो को तदारक कोन थिए। राति मथीं राति 2 पखा पाक फैन जा उहो लाहे खणी वञे। हाणे असीं वञूं त कंहिं वटि वञूं, मजबूर थी असांखे रोड ब्लॉक कराइणु। स्कूल जेका आहे हिनखे या त माना ऑन कयो वञे या त जेको आहे स्कूलूं बंदि कयूं वञनि। जेकॾहिं हिते असीं महफ़ूज़ कोन आहियूं, जेकॾहिं ॿार महफ़ूज़ कोन आहिनि, बिल्डिंग जा जेके इंफ्रास्ट्रक्चर जेकॾहिं आहे हिनखे डैमेज थो करे डेली बेसिस ते। पखा हिकिड़ो ॾींहुं हिकिड़ो कढे थो, ॿियो ॾींहुं ॿियो पखो थो कढे। ऐं जेको बि मटेरियल आहे माना पाणी जी सहूलियत हुई हू बि हिननि ख़तमु करे जॾहिं वाशरूम जेके आहिनि उहे फंक्शनल कोन रहिया त असीं जेको आहे टीचर जेके हुननि जो वाशरूम कोन्हे त ॿार वीचारा आहिनि हुननि जो किथां हूंदो। त हीअ जेको आहे हिते को बि सहूलियत हाणे कोन्हे रही। या त हिनखे जेको आहे ऑन कयो वञे ऐं हिनखे महफ़ूज़ कयो वञे या त स्कूलूं जेके आहिनि बंदि कयो। हुन सां असांजी इहो दरख़्वास्त आहे, इहो अपील आहे त पंहिंजे डिस्ट्रिक्ट जी इहो स्कूल आहे न्यू चौर इहो स्कूल शहर जी मेन स्कूल आहे। हिन में को फैसिलिटी कोन्हे। 1880 खां इहो स्कूल हले पई। हिन स्कूल में अॼु जेको इहा हालत आहे, को वाशरूम फंक्शनल न आहे, पाणी जी सहूलियत न आहे। असां ॿारनि खे मोकल ॾियूं था, ॿार रोड क्रॉस करे घर वञनि था बार पाणी पीअण। हुन में ॿार जो एक्सीडेंट बि थी सघे थो। हींअर साईं सरदार शाह जेको टेंट स्कूल जो प्रोग्राम खोलियो आहे, साईं खे चवंदासीं हिकिड़ो 5 मिंट कढे न्यू चौर अचनि, असांजी स्कूल विज़िट कनि। ऐं इहो जेको छोकिरो चोर आहे हिनखे ॻोठ पूरो मेंटल कयो वञे चयो त इहो पखा कढे थो, क़ीमती शयूं वठे थो, इहो आहे मेंटल पैसे में सम्झे पियो, बाक़ी अलाए कीअं मेंटल आहे। हिनखे क़ाबू कयो वञे, ॿारनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असां ट्यूशन सेंटर हिकिड़ो खोलियो, हुते ॿार अचण लाइ छो इन जे करे तयारु कोन आहिनि छो शाम जो घिटियुनि में इहो बीठो हूंदो आहे, पथर हणंदो आहे। ॿारनि जो तइलीमी मयार ईअं करे असांजे न्यू चौर जो जेको मुस्तक़बिल आहे इहो आहिस्ता आहिस्ता जेको ऊंदाही में तब्दील थी वेंदो। छोकिरियूं त महफ़ूज़ न आहिनि, पर असांजा छोकिरा जेके नंढड़ा ॿार आहिनि उहे बि नथा अची सघनि। साईं सरदार शाह खां असांजी इहो अपील आहे, पुरज़ोर अपील आहे त महिरबानी करे हिकिड़ो ॾींहुं टाइम कढे न्यू चौर जो असां इहो हालात जेको आहे इहो ॾिसी वञे पंहिंजे अखियुनि सां ऐं स्कूल जो जेको आहे कुझु तदारक करी वञे। बॉइज़ प्राइमरी स्कूल हिते अॼु न वरी ही घटि में घटि 10 सालनि खां हिते ज़ुल्म आहे। असां रड़ियूं करे करे थकासूं, असांजी को ॿुधे कोन थो। महिरबानी करे इदारे खे या इदारे खे न मास्टर महफ़ूज़ आहे, न बच्चा महफ़ूज़ आहिनि, न बिल्डिंग महफ़ूज़ आहे। सम्झनि साईं, महिरबानी करे अदा मां जाम त छॾाईनि न। छा थियो साईं, अॼु छा थियो आहे? अॼु थियो आहे पखा स्कूल जा खणी हलिया, गिरलूं वढे छॾियूं, दरवाज़ो तोड़े छॾियो। हाणे तूं छा कजे भला? इहो मुख़्तलिफ़ चोर आहे या को मख़सूस टोलो आहे? हिकिड़ो ई आहे न। केरु? जुमन सुमरो। असांजे स्कूल साल खनि थियो आहे। जुमियो सुमरो नाले हिकिड़ो छोकिरो आहे जेको चोरी कंदो आहे। स्कूल जे छित जी माना जेको आहे न सरिया, DPC जा सरिया, लेंटर जा सरिया, गार्डर, टीयर, दरी, दरवाज़ा सभु जेके बि सभु एतिरे कदो रिकॉर्ड बि असांजो खणी वियो आहे। उन करे महिरबानी करे असीं सिविल सोसाइटी वारनि खे चऊं था, साईं ईद लाइ हिननि खे चऊं था FIR कटाइनि या कुझु असांजो तदारक कनि या इदारो ई बंदि करे छॾनि। सही आहे। केतिरे अरसे खां चोरी थिए पई? साल 1.5 खनि थी वियो आहे। अच्छा, इन विच में तव्हां पुलिस खे इंतज़ामिया खे इतला ॾिनो हुजे? साईं सरदार शाह खे एप्लीकेशन ॾिनी, DO खे बि ॾिनी, SP खे बि ॾिनी, के तदारक करे ई कोन। परेशान करे बाठा है टंकी मत है बने रात रे 2 पंखा कढे परेशान करे पंखा कढे दे बिलक कढे जाए दो बाठा आने दो रास्ते में बाठा दरवाजा एक कढे गयो सजा जुमन चोर है असां ककड़ाने परेशान करे तो दरवाजा खुले कदे आए तो रोज इन पुतिन पंखा कदे गयो है 1.5 साल थियो ये रोज चोरी करे असां परेशान करे तो मोकल दे दी जरा
मोकल जरन बाठा आणे तो परेशान करे तो जिमन एकड़ो सुमरो आ वो असां जी स्कूल में वे तो रोज अचे तो असांखे बाठा आणे वञे तो साईं असांजी गिल कढे जा वञे तो साईं पखा रात आधी रो साईं पखा कढे जाए तो खुला पखा भी जा सब कुछ कढे जाए तो साईं दरी दरवाजो से कढे जाए तो साईं इन बाठा आणे तो सी बाहर निकरंदा साईं रिसेस से दिन जरा सन दादा बाठा आणे तो उस्तादन जो शागिर्दन जो गालियों बुधियूं नंढड़ा मासूम बारड़ा काफ़ी अरसे का हिकिड़े उबास नौजवान जिमन सूमरे के खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे हिनन इहा ॻाल्हि कई त असांजो न पखो महफ़ूज़ है न दरी न दरवाज़ो ऐं न ई स्कूल पाण जंहिंजे हेठां खां ऐं मथियां खां जेतिरो बि लो आहे ऐं कीअं गाडर आहिनि उहो सभु उन्हनि कढी छॾिया आहिनि हिननि उस्तादनि इहा ॻाल्हि कई त असां बार बार इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे शिकायतूं ॾियण बावजूदि असांजो को बि तदारक न थियो आहे त इन करे हिननि आला इख़्तियारनि खे हिकु दफ़ा वरी ॿीहर अपील कई आहे ऐं एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायो आहे त असांजी स्कूल जो तदारक कयो वञे असांजे ॿारनि खे असांखे महफ़ूज़ कयो वञे। रिपोर्टर जगतराम चारण।